ला 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 ओ महबूबा कदाkan मुझी जिंदगी ओ मुझी बंदगी जगाkan करेंगी सादल करेंगी जगाkan करेंगी हाँ महबूबा वो मुझी बंदगी जगाkan करेंगी मुझे दिल के मरी जगाkan करेंगी मुझे दिल के मरी अरे जान अजब मस्तानी ओ महबूबा कदाkan मुझी जिंदगी जगाkan करेंगी मुझे दिल के मरी जगाkan करेंगी मुझे के मरी ओ महबूबा कदाkan तो क्या था? अरे बाबा तू रहने न कर अरे न कर ख्याल था अरे ये साले बाकी में तो मुझे बाजा बजवा हां था करे बाजो तो खेल बाजा मुझे बजवा अरे बड़ा अरे घोड़ साथ आ गए अरे वो कुछ वो क्या घोड़ अरे ना बात अरे वो क्या चली जा चली जा अरे सजो अरे अरे डबल नवा पेरी बजवा अरे अरे गुल्लू गुल्लू तू कदे सुधरंदे अरे शुक्र थियो वाली तू अची अरे तो मुझे दिन से करियो अरे आओ केतरो तो बचाया यार वाह आओ तो अच्छा बताया अब तू नहीं दाढ़ी खाया वापस आया वे तुम्हारी वे कुर्सी वे वाह तू नहीं दाढ़ी खाया वाह तू वे थदोती यार अच्छा था बतूं बाबा अच्छा था बतूं कहने जो कन्न में जोवा तो बता हाने दुश्मन जीत का बोलो अरे यार तू केड़ो हजाम जो के जो कन चट कदे के नक की चट रोज मुचा खाया बैठ रही अरे यार सब की गाल है परेशानी में याद आयो यार आओ डाडो परेशान है हां सोरी की है तो मुझे मसलो हल कर यार केरो मसला तू पे हल तो बुझाया अच्छे बच्चे सुबानी का मचिया अपनी दुकान पे फोड़े दूस हाल नाच ने केरो फायदो रोज तो मचड़ा खाए ना तो कुछ यार अरे यार तू छड़ मुके तू धंधो करन दे मुके अरे केड़ो तो धंधो करी अरे रोज तो पादर खाए कदे के जो कन चट करे के जो दाढ़ी चट आऊं जिन चा हमरा तो के असल पादरन दा साड़ी छड़िया अरे केड़ा तावरिया हमारा दाढ़ी लाने जा पैसा दी केड़ा पैसा ताड़ी ने पान दे एडी ता दाढ़ी खाई ने अरे एकड़ी खुशखबरिया न लॉटरी लगी थी क्या न रे न ओए अरे ने सल्तनत सिंधियो जो बादशाह है न नूरदीन नूर उन जे के सिकिरत दिया शहजादी सुंबल हां शहजादी सुंबल उनके कमला के जादूगर खड़ी हुआ छा चाहिए जादूगर खड़ी हुआ ए मुंह भी सरेआम ऐलान करे छड़ियो ताऊ मतलब अली बाबा उन सुंबुल शहजादी के उन कमला के जादूगर जे चंबे मां आजाद कराइंदोस ए उन कमला के जादूगर के मारे छड़ीदोस अरे गरीब जा बार तू उनके आजाद कराइंदे सब जादूगर का अरे लई वने न गालता न त पाण के माराए विझंदे जादूगर तो के मारे चंदो एकड़ी फुकर सा दूर करे चंदो हां अकेलो थोड़ी मिलो अरे तू भी तो मुसा कहदा ही ना ए था आओ भले के तो मारा ही चंदे यार गुल्लू 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 हले ना तू कौन बड़ले अरे एकड़ी खुशखबरी बी बा हुआ त बुधी न बागा जेको उन शहजादी सुंबल के आजाद कराए वठींदो उनके बादशाह पंजी सल्तनत जो अद दींदो न अरे पान अमीर थी विंदासी तू सोच आऊं कुंभार तू हजाम रातो रात पान अमीर थी विंदासी अरे ही जेको तोके ड्रेस है न मामूली इन ये बदला तोके शाही लिबास हुंदो न अरे गले में हीरे जवाहरन जो माला हुंदियूं हीरा मोती तोके सोन जा जूता पातल हुंदा सोने जा जूता ये भारी अरे तोनी चारों तरफ हुरू परी हुंदियूं जेके तुझियूं नौकरानियूं हुंदियूं तोके हवाऊं कंदियूं हवाऊं बेरा मुखे सोचण दे यार या सोचा पो जाने जाली हलता हलूं अरे मरी यार छा है बादशाह सिपाही बाजन अरे भाई
वजीर बा तदबीर असांजी दी शहजादी सुंबल जी का खबर पई। बादशाह सलामत असां सल्तनत सिंधी चपे चपे जी ॻोल्हा कई आहे पर शहजादी ख़बर ई कोन थी पए। बा खुदा तोखे पंहिंजो वजीर आज़म बनाए मूं वॾी ग़लती कही छो त तूं के कम जो न आहीं। बादशाह सलामत मूंखे अञा बि हिकिड़ो मौक़ो ॾिनो वञे। बादशाह सलामत वज़ीर जो को बि ॾोको जेकॾहिं नबू नजूमी तुंहिंजी इहा ॻाल्हि ग़लति थी त तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। मूं तव्हांखे पहिरीं बि चयो हो बादशाह सलामत शहजादी सुंबल खे कमला जादूगर खणी त पोइ वज़ीर आज़म तो चयो त हिकु नौजवान खुलेआम ऐलान कयो आहे त मुंहिंजी शहजादी सुंबल खे आज़ाद कराईंदो। उहो नौजवान किथे आहे? बादशाह सलामत तव्हां फिक्र न करियो पंहिंजे दरबार जा सिपाही विया आहिनि। त पोइ किथे आहे हू नौजवान? बादशाह सलामत पंहिंजा सिपाही अली बाबा खे खंबे खणी आया आहिनि। त पोइ हुन नौजवान खे हिते वठी अचण में एतिरी ताख़ीर छो? पेश कयो वञे। अरे खड़ो असांखे अरे किथां खणो थो? अरे छॾो असांखे। खड़ो असांखे भागा अच्छा वो नौजवान अली बाबा तू आई? जान जी अमान थिए बादशाह सलामत। अली बाबा ही न अली बाबा त आऊं आहियां। असां सम्झी न सघियासीं त ही तव्हां खे खणी आया आहिनि या तव्हां हिननि खे खणी आया आहियो। न न बादशाह सलामत अहिड़ी ॻाल्हि न आहे छो त असां ॼावा आहियूं माण्हुनि जी ख़िदमत करण जे लाइ। अॼुकल्ह थकी पिया त असां खणी हिननि खे चयो त थोरी देरि अव्हां खे था खणो। पर ही केरु आहे? बादशाह सलामत ही मुंहिंजो दोस्त आहे गुल्लू गुल्लू। हाँ बादशाह सलामत आऊं आहियां गुल्लू बादशाह। बादशाह त अव्हां आहियो आऊं गुल्लू हजाम आहियां। हाँ त अली बाबा तो ई सरेआम ऐलान कयो हो त तूं मुंहिंजी धीअ खे हुन जादूगर खां आज़ाद कराईंदे। हाँ बादशाह सलामत मूं इहो सरेआम ऐलान कयो आहे तव्हां हुन कमलाख जादूगर खे ख़तम करे ऐं शहजादी सुंबुल खे आज़ाद कराईंदो। नौजवान जेकॾहिं तो पंहिंजो वाइदो पूरो न कयो त तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। मूं असां वाइदो कयो आहे तव्हां हुन कमलाख जादूगर जो सर कलम करे ऐं शहजादी सुंबुल खे आज़ाद कराईंदो। अरे वाइदो कयो ने त पोइ टंगू झल मुदे जो चढ़ो वेठो आहीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे सिपाहियुनि जी ज़रूरत हुजे त मुंहिंजा 200-300 सिपाही तव्हांखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। यानी या अली बादशाह सलामत अव्हां फिक्र न करियो असीं ॿ ई काफ़ी आहियूं। अहिड़नि सिपाहियुनि जी असांखे ज़रूरत ई कोन्हे। आऊं अली बाबा ऐं मुंहिंजो दोस्त गुल्लू असीं ॿई हुन कमलाख जादूगर जो सिर कलम करे ऐं शहजादी सुंबुल खे खणी ईंदासीं। मुंहिंजो मतिलबु आहे त वठी ईंदासीं। ऐं जेकॾहिं अली बाबा तो पंहिंजो वाइदो पूरो कयो त आऊं पंहिंजो अधु राज अधु बाग ऐं पंहिंजी शहजादीअ जी शादी तोसां कराईंदुसि। यानी या अली इहो त मूं चाहियो थी त शहजादी सां मुंहिंजी शादी थी। बादशाह सलामत मुंहिंजे इल्म में नजूं चए थो इहो ई नौजवान अली बाबा अव्हां जे धीउ खे आज़ाद कंदो छो? अरे नुभागा तस्बीयत में ने तले कूड़ ॻाल्हि नथो चढ़ीए ही आज़ाद कंदो। न बादशाह त अहिड़ो कमु न कजो। बादशाह सलामत हाणे असांखे इजाज़त ॾिनी वञे। हाणे असां तव्हांखे पंहिंजो चहिरो तॾहिं ॾेखारींदासीं जॾहिं हुन कमलाख जादूगर जी ॻिची पटे ऐं शहजादी सुंबुल खे आज़ाद कराईंदासीं। असांखे इजाज़त ॾियो बादशाह सलामत। हलो गुलू।